كما صليت على إبراهيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. اللہ رب ذوالجلال جو احسان تھو اللہ سی نماز با جماعت ادا کرنے کی توفیق عطا فرمائی. قرآن مقدس کی سورۃ الفرقان کی آیت نمبر 63 کا تلاوت ہے. اللہ سی ان کے اندر آیتن کے اندر بانن جی دنیا تے رہن کرنے جو طریقہ اللہ پاک ॿुधाइण فرماयो जेके अल्लाह जा प्यारा बाना आहिनि, जेके रहमान जा बाना आहिनि. उन्हनि जे बारे में हदीस पाक में अचे थो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा सहाबा इकराम उन्हनि जी अहिड़ी त तरबियत थिए रही जो उहे पंहिंजो खाधो जेको आहे अयाशी जे करे न खाईंदा हुया, बल्कि सिर्फ़ु इन जे करे खाईंदा हुआ त बुख लहे, ताकि ज़िंदगी जो वहिंवार हलंदो रहे, ताकि माण्हू इबादत जे अंदरि पंहिंजे जिस्म खे अहिड़ी ताक़त मुहैया करे जो उहो इबादत करे सघे. इन नियत सां खाधो खाईंदा हुआ त इन्हनि जो खाधो खाइण बि इबादत बणिजी पवंदो. ऐं सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन लिबास इन जे करे न पाईंदा हुया त पंहिंजे लिबास मां उन्हनि जो तकब्बुर झलके या उन्हनि जो पैसो झलके या उन्हनि जो सींगार नज़र अचे, बल्कि लिबास अहिड़ो पाईंदा हुआ जंहिंसां रुगो बदन ढकिजे. तव्हांखे ख़बर आहे जॾहिं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ग़ज़वा तबूक जे मौक़े ते मदीने जे अंदरि ऐलान फरमायो त पंहिंजा माल खणी करे अल्लाह जे रस्ते में पेश कयो, ॿिया पंहिंजो कुझु न कुझु खणी आया. सिद्दीक़ अकबर सॼे घर खे ॿुहारी ॾेई करे सभु मुहम्मद जे क़दमनि तां क़ुर्बान कयो. इहा सिद्दीक़ अकबर जी तक़वा हुई ऐं अल्लाह तबारक व तआला सां मुहबत जो इज़हार हो. असांखे जेकॾहिं न दीन जे रस्ते में माल खे ख़र्च करण जे लाइ ऐलान थिए त वञी लखनि रुपयनि मां चूंडे करे 100 रुपयो बि रोई रोई करे खणी ईंदासीं त इहो 100 रुपयो बि वञे थो मुंहिंजे खीसे में. पर जेकॾहिं इहो ई मुस्लमान पंहिंजे ख़्वाहिशुनि ते अचे थो, पंहिंजे जेके घर जे अंदरि अयाशियूं जेके आहिनि उन्हनि जे पूरे करण ते अचे थो, त अवां ॾिसो त पंहिंजे लेडीज़ जे मेकअपनि ते हज़ारे रुपया ख़र्च करे थो, पंहिंजे शौक़नि ते, मोबाइलुनि ते ऐं इन्हनि शयुनि ते इंसान ख़र्च करण जे लाइ हज़ारनि जे अंदरि बि तरदुद नथो करे त बाबा हे मुंहिंजो फज़ूल जे अंदरि पैसो वञे थो. न अल्लाह पाक जे रस्ते में ॾियण जे वक़्त में इंसान पंहिंजे लखनि मां 100 रुपयो कढी ईंदो, उहो बि फाटल नोट, माना पंहिंजे ज़हन जी इज़हार ॿुधाईंदो त रब जे रस्ते में ॾियां थो. त जेको ॿिए हंधि न हलंदो न, जीअं जुमे में ॾेई वेंदा आहिनि, हिते जुमे में चंदो करण वारो चंदो कंदो आहे न, त पोइ हुन में कॾहिं कॾहिं अहिड़ा बि नोट हणी ईंदा आहिनि जेको सॼी काइनात में न हले, उहो फ्री गिरी मस्जिद वारे डॿे में उछलायो, ताकी इहो मुला जेको आहे इन 10 रुपयनि खे मटाइण जे लाइ बैंक जा चकर कढी थो. अहिड़ा ज़ालिम आहिनि. सो अल्लाह तबारक व तआला जा जेके मुआर्ज़ कयनि त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा इन दुनिया जी ज़िंदगीअ खे रहण जे लाइ न ठाहींदा हुया, बल्कि गुज़ारण जे लाइ हितां हलंदा हुया. जीअं इमाम ग़ज़ाली जे लाइ अचे थो त इमाम ग़ज़ाली फरमायो तव्हां दुनिया जे अंदरि रहण जे लाइ न मोकिलिया विया, बल्कि तव्हां दुनिया मां गुज़री रहिया आहियो. तव्हां दुनिया मां जीअं माण्हू सफ़र जे अंदरि कंहिं इलाइक़े मां गुज़रंदो आहे न, पोइ खणी उनजे गुज़रण जी स्पीड तेज़ हूंदी आहे. हीअ दुनिया जी स्पीड एतिरी आहिस्ते आहे जो 60-70 साल वधि में वधि असां हिन दुनिया में रहंदासीं, उन खां बाद में क़बर जे अंदरि हिलाए वेंदासीं. इहे दुनिया मां असां गुज़र कयूं था, पोइ इन गुज़र करण मां ख़बर पवंदी त हे शैतान जो बानो आहे या रहमान जो बानो आहे. इन गुज़र करण मां इंसान खे ख़बर पवंदी त हे जेको आहे नेकिन जे तरफ़ रग़बत कंदड़ आहे या बुराइनि जे तरफ़ रग़बत कंदड़ आहे. हलणो सभिनी खे पंहिंजी मंज़िल जे तरफ़ आहे ऐं सभिनीनि जी मंज़िल जेका आहे क़बर आहे. क़बर जो अंधेरो कमिरो आहे. इन कमरे जे अंदरि रही रही करे इंसान 3 साल 4 साल गुज़रंदा, 10 साल गुज़रंदा त इंसान जा हॾा बि ॻरी वेंदा, इन जिस्म जो को वजूद न रहंदो. आख़िरत में अल्लाह रब्बुल जलाल इंसान जो हिसाब किताब फरमाईंदो. पोइ जंहिंखे टिकेट मिली जन्नत जी उहो त कामयाबु थी वियो. अॻिते क़ुर फरमाईंदा तहियतुं व सलामा, उन्हनि खे फ़रिश्ता जेके आहिनि उन्हनि जो इस्तक़बाल कंदा ऐं उन्हनि खे चवंदा त तव्हांजे मथां सलामती हुजे. दुनिया में जेका वक़्तु जेकी ज़िंदगी गुज़ारिया आया, इन गुज़िरियल ज़िंदगी जे अंदरि तव्हां अहिड़ा अमल न कया जंहिं अमलनि जे करे तव्हांखे आख़िरत जे अंदरि शर्मिंदो थियणो. आख़िरत में शर्मिंदो थींदो इंसान जेकॾहिं पाण सोचे त जेको बि चङो अमल कंदो उन ते शर्मिंदगी न थींदी ऐं जेको बुरो अमल कंदो ज़ाहिर ते शर्मिंदगी थींदी. त अहिड़े हिसाब सां अल्लाह फरमाए थो इबादुर रहमान अलज़ीना यमशूना अलल अर्दि हौना,
फरमाईंदा जेके अल्लाह जा रहमान जा बाना आहिनि जॾहिं उहे हलनि था ज़मीन जे तख़्ते ते हौनन फरमाईंदा उहे झुकी करे हलंदा आहिनि जेके अल्लाह जा बाना आहिनि उन्हनि खे आजिज़ीअ सां झुकी करे हलण जो हुकुम आहे मथो मथे खणी हलणु तकबर सां हलणु ऐं अहिड़े अंदाज़ में हलणु जंहिंमां ख़बर पए थो हिन खां त को वॾो को कंबु कान आहे ई कोन हिते सीनो खोले करे हलणु ऐं ॿियनि जे साम्हूं अहिड़ो अहसासु ॾियारणु त जीअं ॿियनि खे ख़बर पवे त तूं मूंखां हेठां मां तोखां आला आहियां त अहिड़े अंदाज़ में हलणु इहा मोमिन जी निशानी आहे इहे जेके हलनि था इहे शैतान जा बाना त थी सघनि था रहमान जा बाना न फरमाईंदा वइदा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा ऐं जॾहिं जाहिलनि सां जॾहिं कलाम कनि था त जाहिलनि सां कलाम करण जे वक़्त में बरात जो इज़हार कनि था क़ालू सलामा चवनि था त असांजी तव्हां खां बरात आहे आज़ादी आहे तव्हां खां जाहिलनि सां माण्हू कॾहिं का ॻाल्हि कंदो सम्झंदो त हीअ ॻाल्हि सम्झे ई कोन थो चवंदो बाबा ठीकु आहे तूं ई भला सचो त हाणे सचे मां मुराद इहा न हूंदी आहे त वाक़ई सचो आहे बल्कि चवण जो मतिलबु इहो हूंदो आहे तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झे ई कोन थो त भला हाणे मथो हणो चयो तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झे ई नथो जीअं काफ़ी मामलनि जे अंदरि हिते असां वटि जेके आहिनि माण्हू मसाइल खणी ईंदा आहिनि अहिड़ा जेके मुतनाज़ मसइला माना फ़िरके वारी जा मसइला साईं जेको आहे नूर बशर जो मसइलो साईं रफ़ल जो मसइलो साईं जेको आहे पाण खे मुटराइण वारो मसइलो त मुहर्रम में पाण खे मुटर हणजनि या न हणजनि त अहिड़े नमूने सां इहा मसइला त उनजे अंदरि माण्हू ॾिसंदो त जेकॾहिं हे सही नियत सां आयो ऐं उहा ॻाल्हि सम्झे थो त ठीकु आहे पर जेकॾहिं सम्झे नथो त क़ालू सलाम आहे सम्झंदे तूं उहो ई कोन अचे असांजो वक़्तु ज़ाया थो करे तंहिंजे करे जेको तुंहिंजो हाल आहे पंहिंजे हाल ते हल तूं बि ख़ुशि असां बि ख़ुशि असांजे मथां इहो आहे ई कोन जो कंहिंखे डसे करे हुनजी घुटीअ में वेही करे हुनखे पीआरियूं त बाबा हीउ रस्तो आहे कजो थी ऐं हे रस्तो न कजो फरमाईंदो मा अलैना इल्लल बलागुल मुबीन फरमाई त असांजे मथां सिर्फ़ु बलागत आहे पहुचाइणु असांजी ज़िमेदारी आहे को हिदायत ते अचे या को हिदायत ते न अचे इहा असांजी ज़िमेदारी आहे तंहिंजे करे दुनिया जे अंदरि जीअं अवां ॾिसो हे सोशल मीडिया जे दोस्तनि खे ख़बर हूंदी त हिकिड़ो मौली साहिबु तक़रीर करे पियो उन तक़रीर जे अंदरि गुज़िरियल हिकिड़ी मरी वई आहे लीडर उनजो हुन मिसाल ॾिनो उनजो लफ़्ज़ नक़ल कई त हमराहनि खे एॾी अचे गैरत वधी जो अचे उन्हनि खे गारियूं उन्हनि जे मथां बदअख़लाक़ी हता की जेको आहे उहो मौली साहिबु जेको आहे बाशर माण्हू हुनजा फ़ोटूं जेको आहे रोडनि ते रखी करे उन्हनि जे मथां लतूं उन्हनि जे मथां पुजा ऐं उन्हनि ते अहिड़ी मतिलबु बदअख़लाक़ी पर उलमा इकराम जेको आहे उनजे ख़िलाफ़ु को रद्द अमल न ॾिनो बाबा ठीकु आहे जाहिलनि सां छा वेही करे जाहिल जेको अॻु ई आहे सम्झो त गंदगी में जो भितर हणिबो त रहंदो उनजा छंडा निकिरंदा त पाण खे गंदगी लॻंदी न त रहंदो जो उनखे माण्हू भितर हणे त रहंदो पाण बि माण्हू गटर जे इन छंडनि सां उनखे उनजा कपिड़ा पली थी वञे तंहिंजे करे ठहियो क़ालू सलामा जान छॾियो पिया तव्हां जहिड़ा जाहिल उन्हनि खे दुनिया जे अंदरि तव्हां ॾिसो त उन्हनि खे पंहिंजे अमलनि ते इंसान खे गैरत न ईंदी पर जे पोइ चवंदा त जी मौलवीअ जो अछो कपिड़ो आहे न अछे कपिड़े ते दाग़ घणो जल्दी जेको आहे नज़र ईंदो आहे त अछो कपिड़े जे मथां दाग़ जल्दी नज़र ईंदो आहे तंहिंजे करे असांजी तनक़ीद हुनजे मथां ठहे पर ज़ाहिर आहे जंहिं मुआशिरे जे अंदरि आवाम रहे थो उन मुआशिरे जे अंदरि मौलवी या दीनदार माण्हू ॿियनि खां त चङो हूंदो बाक़ी हाणे तव्हां चओ त फ़रिश्तो हुजे इहो त हाणे पोइ फ़रिश्ता लही करे आग में थियनि ज़ाहिर आहे हुननि जे अंदरि कमियूं कोताहियूं त हूंदियूं सो बहरहाल चवण जो मतिलबु इहो फरमाईंदो इदा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा जॾहिं उहे जाहिलुनि सां मुख़ातिब थींदा आहिनि चवंदा आहिनि त तव्हांजे मथां सलामती हुजे सलामती मां मुराद माना बरात ऐं बेज़ारी बाबा पाण ॼणो पंहिंजा कम असां सां खेशा न कयो हर को पंहिंजे मुंहं सां हुजे तंहिंजे करे अवां ॾिसंदा त अॻु में काफ़ी माण्हू जेके आहिनि सवाल कंदा इन नियत सां सम्झण वारी नियत सां पर अॼुकल्ह आम फैशन इहो थी वियो आहे त अक्सर माण्हू सवाल कंदा आहिनि सिर्फ़ु माना तनक़ीद जी नियत सां या अॻिले जो अंदरु ज़ाहिर करण जी नियत सां त ॾिसूं त हुन मुला खां बि पुछी हे मुला छा थो चए इन ख़्याल सां तंहिंजे करे माण्हू उन मां सम्झी वेंदो त चवंदो बाबा सलाम जान छॾे असांजी पाण ॼण पंहिंजा कनि बहरहाल क़ुर जेको आहे इन रहमान जे ॿारनि जी इहा सिफ़त ॿुधाई पहिरीं सिफ़त इहा त जॾहिं हलंदा त झुकी करे हलंदा हौना ऐं फरमाई त जॾहिं जाहिल उन्हनि सां मुख़ातिब थींदा जाहिलनि खे चवंदा त बाबा तव्हां पंहिंजी जाइ ते हुजो असां पंहिंजी जाइ ते असां सां खशड़ न कयो असां जेको आहे तव्हां सां बरात जो ऐलान कंदा फरमाईंदा वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा जॾहिं उहे पंहिंजे अल्लाह जे साम्हूं सजदो कंदा आहिनि त राति जे वक़्त में सजदा ऐं क़ियाम रब जे साम्हूं बीह करे अल्लाह खां घुरंदा आहिनि ऐं सजदा कंदा आहिनि अल्लाह जे साम्हूं वल्लज़ीन यक़ूलून रब्बना अस्रिफ़ ऐं फरमाईंदा उहे अल्लाह पाक खां छा घुरंदा आहिनि रब खां इहो घुरंदा आहिनि ए असांजा अल्लाह असां खां जहन्नम जे अज़ाब खे टारणु फरमाए इहा वॾे में वॾी दुआ आहे ए अल्लाह असांखे जहन्नम जे अज़ाब खां टारणु अवां बि चओ अल्लाह साईं असांखे जहन्नम जे अज़ाब खां टारणु जहन्नम जे अज़ाब खां जेको माण्हू बची वियो न वॾे वॾी कामयाबी
फरमाईंदा रब्बना अस्रिफ अन्ना अज़ाब जहन्नम इन अज़ाबहा कान गरामा। फरमाईंदा इन जहन्नम जो जेको अज़ाब आहे इहो यकीनन तमामु वॾे नुक़सान वारो अज़ाब आहे। इन्हा साअत मुस्तक़रन व मुक़ामा। फरमाईंदा इहो जहन्नम जी जगह इहो ॾाढो ख़राबु रहण जी जाइ आहे ऐं बुरो मक़ाम आहे रहण जे लाइ। वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू लम युसरिफ़ू। फरमाईंदा उहे माण्हू जेके ख़र्च कनि था ऐं इसराफ़ नथा कनि। वलम यक़्तुरू व कान बैन ज़ालिका क़वामा। ऐं फरमाईंदा तंग दिली नथा ॾेखारनि ख़र्च करण जे अंदरि। वकान बैन ज़ालिका क़वामा। इहे माण्हू ज़िंदगी गुज़ारनि था एतदाल वारी ज़िंदगी, तक़वियत वारी ज़िंदगी। अवां जेकॾहिं ॿियनि जे मथां ख़र्च कंदव अल्लाह पाक उन्हनि जे ख़र्च जे सदक़े रब साईं तव्हांजी ज़िंदगी आसान करणु फरमाईंदो। इहो कानून आहे। अवां ॿिए जी ज़िंदगी आसान कंदा उनजे दिलि मां ऑटोमेटिक दुआ निकिरंदी। उनजे दिलि मां ऑटोमेटिक उनजे दिलि मां दुआ निकिरंदी। जॾहिं पर पुठ ऐं दिलि मां दुआ निकिरे अल्लाह तबारक व तआला अहिड़े बाने जी दुआ उन इंसान जे हक़ में ज़रूरु क़बूल कनि फरमाईंदो। तंहिंजे करे ईमान वारे खे घुरिजे त जेतिरो पाण पंहिंजी ज़िंदगीअ जे अंदरि ख़र्च करे थो उनजो कम अज़ कम कुझु न कुझु हिसो अलाह जे नाले ते ॾींदो। हिकिड़ो त आहे ज़कात, हिकु त आहे ज़कात ॾियणु। ज़कात मुस्लमान जे मथां जेको मालदार आहे उनजे मथां फ़र्ज़ु आहे। हाणे घणा अहिड़ा मालदार आहिनि जीअं असांजा बि हिकिड़ा तालुक वारा उनजे बारे में ख़बर इहा पई थो बसि ज़कात कोन ॾियनि, क़ुर्बानी कोन कनि, बाक़ी हमरा वञनि था संतरो बदो कनि वञनि था उमिरि बाबा काबे जी बि सिक लॻी आहे, मदीने जी सिक लॻी आहे। त असुल इहा जहालत इंसान खे मारे थी। उमिरो करणु को फ़र्ज़ु कोन्हे। जेकॾहिं को मालदार आहे उन मालदार जे मथां ज़कात अदा करणु उनजे मथां वाजिबु आहे। नमाज़ माण्हू पढ़े कोन। हाजी साहिबु जेको आहे हर साल इन पंहिंजे माल जी कमाई मां वञी जेको हज ते उतां हज करे वरी मोट ते वरी जेको आहे टीवियूं आहे शयूं जेके चवनि ख़ुराफ़ात जूं शयूं वधी हुजे ऐं सभु चवंदा साईं हाजी साहिबु असांजे लाइ त दुआ कजांइ। अहिड़े हाजी जी दुआ कहिड़े करे जेको हिते नमाज़ नथो पढ़े वरी काबतुल्लाह में वञी करे हज कंदो अलाह माफ़ु कंदुसि। हा अॻु में ईअं हूंदो हाजी हुजणु तक़वा ऐं परहेज़गारी जी टिकट हूंदी। हाजीअ खे माण्हू सॼे मुआशिरे जे अंदरि हिकिड़ो बाबरकत माण्हू सम्झंदा हुआ, कंहिंजे बारे में बुरी नियत न रखंदड़ ऐं नमाज़ जो पाबंदड़। अॼु त हाजी ॾियण बि फैशन बणिजी चुको आहे। हज खां बाद माण्हू सुधरे कोन, साॻी ज़िंदगी साॻी हज कहिड़े कमु। फरमाईंदा वलम यक़्तुरू इहे इसराफ़ बि नथा कनि। अवां ख़र्च कयो लम युसरिफ़ू फरमाईंदा इसराफ़ नथा कनि ईमान वारा। वलम यक़्तुरू ऐं तंगदिली नथा कनि। तंगदिली मां मतिलबु अवां पंहिंजी ज़रूरत जी जाइ ते इसराफ़ न कयो। जीअं तव्हां पंहिंजे औलाद जे मथां ख़र्च कयो उन औलाद जे मथां ख़र्च करण में इसराफ़ जी इजाज़त न आहे। बाबा शइ हिकिड़ी औलाद जेकॾहिं कपिड़ो पाए थी मिसाल जे तौर ते हिकिड़ो कपिड़ो 2000 रुपए जो, ॿियो कपिड़ो 1000 रुपए जो, औलाद खे भला तव्हां 1500 जो वठी ॾियो न। हे अमराव जेको आहे वठी 5000 जो वठी बोस्की वारो 7000 जो जोड़ो वठी पए, माना हराम जो पैसो थी आहे। इहे बि ॾे ग़रीबनि खे त माण्हू एतदाल जे अंदरि रहे, न इसराफ़ हुजे ऐं न वरी एतिरी तंग दस्ती हुजे जो कमाए बि अथो उनखे पैसो बि आहे ऐं पंहिंजे घरवारीअ पंहिंजे औलाद पंहिंजे अबे अम्मा जे मथां ख़र्च करण जे अंदरि वरी हथु बंदि कई वेठो आहे। पोइ छा कंदो? इहा दौलत हिते रहिजी वेंदी, सुभाणे जेको पाण ख़बर में पियो हूंदो इहा औलाद जे दिलि मां उनजे लाइ पंहिंजे अबे अम्मा जे लाइ छा दौड़ निकिरंदी। अहिड़े नमूने सां हुकुम इहो आहे त माण्हू एतदाल, ईअं न त सभु ॾेई छॾे पाण वरी भीगो थी वञे, ईअं बि न करे त वरी पाण सॼो भरियो वेठो हुजे औलाद खे थो कतिरो कतिरो ॾींदो वञे, ईअं अहिड़ो बि अंदाज़ न रखे। फरमाईंदो अलॻि में कुतरो जंहिंजे मथां बि हक़ु आहे, चाहे ग़रीबनि में ॾे पाड़े में ॾे, जंहिंजे मथां बि हक़ु आहे माण्हू विच थो रहे हमेशह। फरमाईंदो वल्लज़ीन ला यदऊन मअल्लाहि इलाहन आख़र, उहे माण्हू जेके नथा सॾनि अलाह सां गॾु इलाहन आख़र ॿिए माबूद खे, वला यक़्तुलून अन-नफ़्स अल्लज़ी हर्रम अल्लाहु इल्ला बिल-हक़। ऐं फरमाईंदा कंहिं बि नफ़्स खे क़त्ल नथा कनि जेके अलाह पाक हराम कयो। जीअं नाक खे क़त्ल करणु हराम आहे उनखे क़त्ल नथा कनि ऐं ज़ना खां बि परहेज़ था कनि। वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा। ऐं फरमाईंदा जे माण्हू इहे अमल कया नाक कंहिंखे क़त्ल कनि या ज़ना कनि, फरमाईंदा इहे पंहिंजी सज़ा खे ज़रूरु पहुचंदा, इहे सज़ा खे ज़रूरु पहुचंदा, इन्हनि खे अलाह पाक वटि सज़ा ज़रूरु मिलंदी। युदाफ़ लहुल अज़ाब, जंहिं नाक क़त्ल कयो या ज़ना कई या अहिड़ा बद अमल कया जेके अलाह पाक मना फरमायो, फरमाईंदा इन्हनि जे लाइ आख़िरत जे अंदरि डबल अज़ाब आहे क़यामत जे ॾींहुं। वयख़्लुदु फ़ीही मुहाना, ऐं इन अज़ाब जे अंदरि हमेशह रहंदा ऐं इन अज़ाब जे अंदरि उहे ख़ौर रहंदा। दुनिया में जंहिं इंसाननि खां तव्हां पंहिंजे गुनाह खे लिकाईंदा आहियो, यार मता हिनखे ख़बर पवे त मां गुनाहगार आहियां, मता हिनखे ख़बर, हिकिड़ा त गुनाह आहिनि इंसान जा पंहिंजे अमल जा, यानी पाण गुनाह कई, कूड़ ॻाल्हाई या अहिड़ा के ग़लति अमल कई उनजी त तशहीर करण जी इजाज़त न आहे, अलाह पाक खां माफ़ी घुरे। पर ॿियो गुनाह अहिड़ो आहे जंहिंजो ताल्लुक़ ॿिए सां आहे, नाक कंहिंखे क़त्ल कई त हाणे इन गुनाह खे माण्हुनि जे साम्हूं लिकाइण खां डिॼंदो, पर अलाह पाक खे त ख़बर आहे न हिनखे आख़िरत में हिसाबु ॾियणो पवंदो। या त दुनिया जे अंदरि उन्हनि खां माफ़ी वठे
मक़तूल जे वारसनि खां माफ़ी वठे या उनखे दियत भरे ॾे न त अल्लाह पाक वटि हिन जो हिसाबु ॾियणो पवंदो उनखे त बाबा आख़िरत जे अंदरि हली करे हिसाबु ॾे छो त दुनिया में कंहिंखे ख़बर न पई या दुनिया जे अंदरि तूं ताक़तवर आहीं पोइ तोखां इंसाफ़ वठी न सघियो हाणे अल्लाह वटि तोखे हिसाबु ॾियणो फरमाईंदो हुते इन्हनि गुनाहनि जे करे उन्हनि जे मथां बिटा अज़ाब हूंदा क़यामत जे ॾींहुं ऐं उते ख़्वार थींदा दुनिया में माण्हुनि खां लिकाईंदा हुया आख़िरत जे अंदरि सभिनीनि खे ख़बर पवंदी त बाबा हे नेक माण्हू हुयो हे बज़ाहिर त वॾो नेक माण्हू हुयो पर अहिड़ा कुधा कम कंदो हुयो बज़ाहिर त असांजे साम्हूं त वॾो नेक नमाज़ी हुयो वॾो बुज़ुर्ग लॻो उथंदो हलंदो पर ख़बर तॾहिं पई त सॼे इलाइक़े वारा उते ॾिसंदा त हे असांजे साम्हूं जेको नेक बणियो उथंदो हलंदो इन जा अहिड़ा प्रकार हूंदा इहो आख़िरत जे अंदरि अल्लाह पाक उन जा सभु अमल चिठा दुनिया जे साम्हूं खोले करे उनखे ख़ौर करणु पवंदो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा हा अल्लाह पाक फरमायो हा जंहिं तौबा कई ऐं ईमान आंदो ऐं अमल साले कयो जेके मुशरिक गुज़िरियल पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि गुनाह करे आया पुछंदा त साईं भला असांजे लाइ को रस्तो अल्लाह फरमाए त इल्ला मन ताब व आमन जंहिं तौबा कई ईमान आंदो ऐं अमल साले कयूं तौबा करे पंहिंजे गुज़िरियल ज़िंदगीअ खां पर तौबा हलंदी उन्हनि अमलनि में जेके अमल तौबा जे क़बूल क़ाबिल हुजनि जीअं मिसाल जे तौर ते साईं मुंहिंजे खे चवां कूड़ ॻाल्हाई या के अहिड़ा बुरा अमल कई उन्हनि खां तौबा कई बाक़ी जेकॾहिं हिन इंसान चोरी कई पराव हक़ खणी आयो त पहिरियों चोरी मोटाए ॾे पोइ तौबा कयो नमाज़ न पढ़ी बेनमाज़ी हुयो त हाणे पहिरियां पंहिंजी क़ज़ा उमिरि जी नमाज़ शुरू करे पोइ अल्लाह खां माफ़ी रोज़ा न रखी रमज़ान जा सॼा साल त हाणे पहिरियां उन्हनि रोज़नि जी क़ज़ा शुरू करे पंहिंजी ताक़त जे मुताबिक़ हाणे ज़ाहिर आहे जेकॾहिं कंहिंजी ज़िंदगी जूं 10 सालनि जूं नमाज़ूं रहियल आहिनि उहे हिकु साल में त कोन पढ़ंदो हिकु साल में कोन थो पढ़ी सघे त पोइ जेको हुनजो हाल आहे हिकु नमाज़ सां 3-4 नमाज़ुनि जा फ़र्ज़ ऐं क़ज़ा में अल्लाह पाक इहा सहूलियत ॾिनी तव्हां जेको आहे सिर्फ़ु फ़र्ज़ पढ़ो अल्लाह पाक तव्हांजे हिन सुनतुनि खे रब साईं माफ़ु करणु फरमायो तव्हां माफ़ी करो फ़र्ज़ नमाज़ पढ़ो हिकु फ़र्ज़ नमाज़ सां 3-4 फ़र्ज़ मिलाईंदा वञो हिकु साल जे अंदरि तव्हांजे 3 साल जी क़ज़ा बि रहिजी लही वेंदी ऐं हिकु साल जी नमाज़ में अदा थी वेंदी हिकु फ़र्ज़ सां माण्हू 3 फ़र्ज़ पढ़ंदो ॼण त 5 साल जी नमाज़ त थी वई 3 सालनि पोयनि जी क़ज़ा लही वई अहिड़े नमूने सां कोशिशि हूंदी इन हालत में जेकॾहिं इंसानु वफ़ाद करे वियो त उमेद आहे अल्लाह पाक हुनखे माफ़ु करणु अर्ज़ु करण जो मक़सदु हिकिड़ा अमल उहे आहिनि जिन जी क़ज़ा ज़रूरी आहे चोरी आहे उनजी क़ज़ा ज़रूरी आहे ईअं न त उनजी ठगी कयो रखियूं पाण वेठा वरी अल्लाह पाक खां माफ़ी घुरो मुंहिंजा रब साईं माफ़ु कजांइ ईअं कोन थींदो ठगी मोटाए हुनखे पहुचाए मालिक खे पर जेकॾहिं हक़ खाई आयो आहे उनजा पैसा खणी आए उनजा पैसा उनजो कर्ज़ु खाई वियो आहे उनजो कर्ज़ु उनखे पुॼाए जेके हुक़ूक़ुल इबाद आहिनि ख़ासि करे उन्हनि खे वञी करे पुॼाए उन खां पोइ माफ़ी घुरो अल्लाह पाक माफ़ु कंदो ऐं ॿिया अहिड़ा अमल आहिनि जिन जो तालुक़ु पाण सां इंसानु जेकॾहिं अखियुनि सां जेका अहिड़ा गुनाह कई कननि सां गाना ॿुधई ऐं पेरनि सां हली करे अहिड़ा बुरा अमल कई त उन्हनि बुरनि अमलनि जे बारे में जंहिंजो ॿिए इंसान सां तालुक़ु न आहे उन्हनि बुरनि अमलनि जे बारे में अल्लाह पाक खां माफ़ी घुरे अल्लाह पाक वाइदो कयो माफ़ी तव्हां घुरंदा अल्लाह पाक तव्हांजे गुनाहनि खे माफ़ु कंदो जेसीं ताईं ज़िंदगी आहे इंसानु पंहिंजे ज़िंदगी में पंहिंजे गुनाहनि खां माफ़ी घुरंदो आहे इल्ला मन ताब व आमन व अमिल सालिहा फरमाइजे तौबा कई ईमान आंदो ऐं अमल साले कया फौलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात जंहिं सचे दिलि सां तौबा कई भली अहिड़ा ज़मीन आसमान जे बराबरि हुनजा गुनाह हुजनि सचे दिलि सां तौबा करणु इंसान जो कमु आहे रब फरमायो तव्हांजे इन बुराइनि खे माफ़ु त कंदोमांव पर बुराइनि खे बदिलाए करे उन्हनि जी जायुनि ते नेकियूं तव्हांजे नामे अमाल में लिखाइणु फरमाईंदो इहो रब जो इनाम आहे सचे दिलि सां तौबा माना हिकिड़ो गुनाह थी वियो हाणे आइंदा रब खां माफ़ी घुरे अल्लाह आइंदा कॾहिं बि न कंदुसि मूंखे माफ़ु करणु फरमाए सचे दिलि सां तौबा करे पोइ वरी जेकॾहिं थी वियो त पोइ वरी अल्लाह पाक माफ़ी घुरे वरी अल्लाह पाक माफ़ु कंदो बाक़ी ईअं न आहे त रोज़ रोज़ जेको आहे कूड़ ॻाल्हाए रोज़ रोज़ गारियूं ॾे रोज़ रोज़ जेको आहे बुराई वेठो करे पंहिंजे ज़िंदगीअ में ऐं शाम जो वरी माफ़ी घुरे इहा ठगी थिए नमाज़ पढ़े कोन वेठो रुगो माफ़ी घुरे रब माफ़ु कजांइ जीअं इन जो मिसाली ॾींदा आहिनि न हमरा जेका दुकान ते वेठो रुगो इन जो व्याज जो वापारु करे हथ में तस्बीह हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर वेठो हुते जेको अल्लाह जा नाला वेठो वठे ऐं कारोबार सॼो हराम जो हिनखे छा माफ़ी घुरे पहिरियां पंहिंजे गुनाह जो जेको रस्तो जारी आहे उनखे कट न पहिरियां गुनाह पंहिंजो बंदि कर उन खां पोइ सची तौबा कर हाणे अल्लाह पाक माफ़ु हा फरमाईंदो मन ताब व अमिल सालिहा ऐं गुनाहनि जे बदिले में वरी नेकियूं बि ॾींदोमांव वकान अल्लाहु गफूरन रहीमा अल्लाह तबारक व तआला गुनाहनि खे बख़्शींदड़ बि आहे रहमत जो मींहुं वसाईंदड़ बि आहे फरमाईंदो मन ताब व अमिल सालिहा अल्लाह पाक हुन गुनाहनि खां टिजारियो ऐं हाणे वरी जेको सची तौबा करे थो उन्हनि खे वरी अल्लाह पाक ख़ुशख़बरूं ॾेखारणु फरमाईंदो
फरमाई जंहिं तौबा कई ऐं अमल साले कया फ़इन्नहु यतूबु इलल्लाहि मताबा, फरमाई त पोइ अल्लाह पाक उनखे तौबा उनखे माफ़ करे रब उनखे पंहिंजे तरफ़ रुजू करणु फरमाईंदो आहे। वल्लज़ीन ला यशहदून ज़ूर, ऐं उहे माण्हू जेके कूड़ जे वेझो नथा वञनि, माना कूड़ी महफ़िल में हाज़िर नथा थियनि। वइदा मर्रू बिल्लग़्वी मर्रू किरामा, ऐं जॾहिं गुज़रनि था कंहिं ग़लति जाइ तां त पंहिंजो पाण खे बचाए करे उतां गुज़री था वञनि। ऐं इन जो बि हुकुम अथव जेकॾहिं का महफ़िल गंदी आहे, हाणे मां जहिड़ो माण्हू जो करे वञी करे जेके जुआरियुनि जे विच में वञी वेही रहे, इन जी इजाज़त कोन्हे। हे चवे साईं कॾहिं कॾहिं दुनिया बि ॾिसणी थी पए, न न इन जी इजाज़त कोन्हे। नमाज़ी माण्हू वरी जुआरियुनि जे विच में वेठो आहे, वियाजी वेठा आहिनि पाण में, उन्हनि जे विच में वेठो आहे, ताक़त ॾे गाना पिया था हलनि, बुराई पई थी थिए, उते वेठो आहे। न न, ईमान वारे जी ख़सलत इहा हुजणु घुरिजे जिते सम्झे थो अल्लाह जी नाफ़रमानी थिए थी त उतां जेको आहे ख़ामोशी सां पंहिंजी शख़्सियत खे खणी करे मटाए ॿी जाइ ते वञी करे। इहो बि हक़ अथव, ईअं न आहे त बसि कंदो हेठि वेठो आहे त साईं मां मानी खाइण आयो आहियां, भली गाना हलनि रनूं पियूं नचनि, मूंखे त इहो वली मुंहिंजी दावत मां त मानी खाइण आयो आहियां। इहा बेहयाई आहे, इस्लाम इहो न आहे। हेॾां जेको आहे दुकड़ पिया हलनि, हे अमरा जेको आहे वेठो आहे, हे नमाज़ी 5 वक़्त वारो सबूरो वेठो आहे विच में, बाबा दुकड़ हलंदा ख़ैर आहे, मां त पंहिंजो पेट भरे वठो न। या त जेको अहिड़ी जॻह ते वञी न, या त वरी मानी जो अहिड़ी जॻह ते बंदोबस्तु करे जिते कम अज़ कम अहिड़ी बेहयाई वारा कम न हुजनि, रुकावट जो सबबु बणिजे। पाण जे करे ॿिए खे बुराई खां नथो रोके सघे त कम अज़ कम पंहिंजो पाण खे बुराई खां बचाए त सही, पाण खे बुराई खां बचाए त सही। इन जे करे ई त जेके बुराई जा जेके अॾा हूंदा आहिनि न, त इन जे करे माण्हू उते न वेंदो आहे। न त उते वञी करे घणा माण्हू चवंदा आहिनि त साईं ऐं जेकॾहिं हिननि सां बि तालुक़ु रखिजे त मुमकिन आहे त हे जेको आहे दीन जे रस्ते में अचनि, हा उन्हनि खे पंहिंजे बुराई खां रोके करे दीन जी दावत ॾेई सघे थी, पर इन आसिरे ते त मतां नमाज़ी बणिजी वञनि, इन जे करे पाण बि उन्हनि सां गॾु वरी संगत रखे, इन जी इजाज़त कोन्हे। बल्कि अहिड़ो माण्हू जेको दीन जे साम्हूं पंहिंजे पाण खे ॾाढो सम्झे, पोइ इन माण्हुनि जे तरफ़ वञण जी ज़रूरत ई कोन्हे। फरमाई त वल्लज़ीन इज़ा ज़ुकिरू बिआयाति रब्बिहिम, जॾहिं उन्हनि जे साम्हूं पढ़ी वञनि थियूं अल्लाह जूं आयतूं, लम यख़िरू अलैहा सुम्मन व उम्याना, त उहे अंधा ऐं ॿोड़ा थी वेहनि कोन था, बल्कि जॾहिं क़ुर उन्हनि जे साम्हूं पढ़ियो थो वञे त पंहिंजे दिलि जे अंदरि इरादो कंदा, रब असां ईमान बि आंदोसीं, वरी हिन ते अमल बि कंदासीं। वल्लज़ीन यक़ूलून रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना क़ुर्रता अयुन, ऐं चवंदा आहिनि असांजा अल्लाह रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना, ए असांजा अल्लाह तुंहिंजी महिरबानी थी जो तो असांखे अज़दवाजी रिश्ते सां मुंसलिक कयो ऐं फरमाईंदा असांखे औलाद बि ॾिनई, क़ुर्रता अयुनिन, इहा औलाद असांखे अहिड़ी ॾे जेका असांजे अखियुनि जो ठार हुजे। इंसान खे माफ़ करे कॾहिं कॾहिं मिलंदी आहे जो घरवारी बि अखियुनि जो ठार हुजे, औलाद बि अखियुनि जो ठार हुजे, वरना घरवारी बि केॾो बि माण्हू होशियारु हुजे न, जीअं न हिकिड़ो ॿोली चवंदो आहे, चवंदा त इहो घरवारी खे अहिड़ा पावर आहिनि जो जेकॾहिं मुड़ुस खे कॾहिं ॾियणो हुजे न टार्चर, त अहिड़ो बटन हणंदी जो पघर जेके आहिनि जनवरी में मुड़ुस जा पियल आहिनि। केॾो बि माण्हू होशियारु हुजे न, माई वरी हुन खां डबल होशियारु, केॾो बि होशियारु अहिड़ो हुनखे सबक़ सेखारींदी, यादि रखे। हा बाक़ी हाणे को ज़ालिम थी करे तशदुद करे हुनजो वात बंदि करे, इहा हिकिड़ी अलॻि शइ आहे जो हुन औरत जे मथां ज़ुल्म करे बंदि करे, बाक़ी होशियारी में औरत सां माण्हू कोन थो मिली सघे इला माशाअल्लाह। फरमाई त वल्लज़ीन इज़ा ज़ुकिरू बिआयाति रब्बिहिम वल्लज़ीन यक़ूलून, ये दुआ था करनि, ए असांजा अल्लाह हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना, असांखे अहिड़ियूं घरवारियूं ॾे जेके असांजे अखियुनि जो ठार हुजनि, व ज़ुर्रिय्यातिना, अहिड़ी औलाद ॾे जेका औलाद असांजे अखियुनि जो ठार बणिजी पवे। दुनिया में आख़िरत में माण्हू अल्लाह पाक इहा दुआ घुरे, असांजा अल्लाह असांखे अहिड़ी औलाद ॾे, असांजे घर जे अंदरि अहिड़ी राहत था फरमाए, दुनिया जे अंदरि बि अखियुनि जो ठार हुजे ऐं आख़िरत जे अंदरि बि अखियुनि जो ठार हुजे। इन जो ताल्लुक़ इंसान जे वस में न आहे, बल्कि इन जो ताल्लुक़ अल्लाह पाक जी कुदरत सां आहे। तंहिंजे करे इहो माण्हू कॾहिं बि पंहिंजी होशियारी त न रखे त मां पंहिंजे औलाद खे कंट्रोल में कई वठां, मुंहिंजो घर जन्नत लॻो पियो, न, इहा बेवकूफ़ी आहे। पंहिंजे हाल जे मुताबिक़ महिरबानी ऐं महिनत ज़रूरु कंदो, पर अल्लाह पाक खां दुआ घुरंदो, तॾहिं अल्लाह पाक उन औलाद जी दिलि जे अंदरि पीउ जी ऐं माउ जी इज़त विझंदो, ऐं घरवारी जे अंदरि मुड़ुस जी इज़त विझंदो, ऐं घर जे अंदरि रब साईं रहमत ऐं बरकत खे नाज़िल कंदो। वरना अचानक तव्हां ॾिसो घरनि जे अंदरि कॾहिं कॾहिं अहिड़ा तूफ़ान अची वञनि था, माण्हू खे ख़बर ई न हूंदी आहे त घर जे अंदरि अलाए छा थियो। कॾहिं कॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कॾहिं कॾहिं नेक जेके आहिनि पाना उन्हनि जे घरनि जे अंदरि अचानक जेको अहिड़ो को मसइलो थियो, हमरा जो दिमाग़ ख़राबु थी वियो, सॼे घर वारनि खे गोली हणी करे मारे छॾी। अहिड़ा केस रोज़ान तव्हां पढ़ो था अख़बार में, फलाणे हमरा जो दिमाग़ फिरी वियो, छुरी खई, पहिरियों हुनखे ॿियनि खे मारी, पंहिंजे बच्चनि खे मारी, पोइ वरी पाण खे मारी। अॼुकल्ह ख़ुदकशी करणु हिक ॿिए खे मारणु फैशन बणिजी चुको आहे, जाल जे करे इन्हनि खे ख़बर न आहे त आख़िरत जे अंदरि असांखे मरणो पवंदो। क़ुर फरमायो जिते तव्हां ना क़तल कयो था न, क़यामत जे ॾींहुं तव्हांखे अल्लाह तव्हांखे मिटे अज़ाब जे अंदरि दाख़िल,
चाहे वो नाक क़त्ल ॿिए माण्हू खे करे या पाण खे करे। छो त पाण खे क़त्ल करण जी बि इंसान खे इजाज़त क़त्ल कोन्हे। अल्लाह पाक जेको आहे ख़ुदकशी खे हराम करणु खपे। केॾी बि तकलीफ़ हुजे इंसान खे पंहिंजो पाण खे मारण जी इंसान खे क़त्ल इजाज़त कोन्हे। सो क़ुरान फरमायो वल्लज़ीन यक़ूलून रब्बना हब लना, ए असांजा अल्लाह चवंदा ए असांजा अल्लाह असांखे अहिड़ी घरवारी ॾे जेका असांजे अखियुनि जो ठार हुजे, औलाद ॾे जेका असांजे अखियुनि जो ठार हुजे। वजअलना लिल मुत्तक़ीन इमामा, असांखे मुत्तक़िन जो अॻवान बणाइण फरमाए। उलाइका युजज़ौनल गुरफत, इहे जेके ईमान वारा आहिनि जिन जे अंदरि इहे ख़सलतूं आहिनि, कूड़ियुनि महफ़िलुनि में नथा विहनि ऐं फरमाईंदा अल्लाह जो हुकुम अचे थो त उन ते अखियूं मोटे चुप करे नथा विहनि, बल्कि अमल जी नियत सां विहनि था। ऐं फरमाईंदा पंहिंजे लाइ अल्लाह पाक खां दुआऊं घुरनि था। इन्हनि जे लाइ रब फरमायो युजज़ौनल गुरफत बिमा सबरू, फरमाए अल्लाह पाक उन्हनि खे जन्नत जे अंदरि वॾा महल ऐं बाला खाना नसीब फरमाईंदो। बिमा सबरू, छाजे करे? साईं इन जे करे जो उन्हनि सबर कयो दुनिया जे दस्ते ते। जेके अमल कंदा सबर करणो पवंदो न। वयुलक़ौन फ़ीहा, ऐं फरमाई त उन्हनि जे इस्तक़बाल कयो वेंदो, हेठां फ़रिश्ता उन्हनि खे बाला खाननि जे तरफ़ मुंहुं करे चवंदा यारो तव्हांजे मथां सलामुन क़ौलन मिर रब्बिर रहीम, जन्नत जे अंदरि दाख़िल जो तव्हांजे मथां रब रहीम जा तव्हांजे मथां सलाम हुजनि, अल्लाह जो सलाम हुजे। ख़ालिदीन फ़ीहा, ऐं पहिरियों इहो त उन्हनि खे सलामती हूंदी। ॿिए नंबर ते फरमाई त हमेशह रहंदा, जेके जन्नत में विया त वरी निकिरंदा ई कोन। हसनत मुस्तक़रम व मुक़ामा, फरमाई त ॾाढी बहितरीन जॻह आहे, हमेशह करार वारी जॻह आहे। क़ुल मा यअबउ बिकुम रब्बी लौला दुआउकुम, फरमाई चओ प्यारा इन्हनि खे जेके तव्हांखे परवाह न आहे मुंहिंजे अल्लाह जी, लौला दुआउकुम, फरमाई त छो न त तव्हां अल्लाह पाक जी ज़ात खे सॼो। फ़क़द कज़्ज़बतुम फसौफ़ यकूनु लिज़ामा, इन्हनि अल्लाह